दड़ो मां इम्तियाज़ आकाश मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ दड़े जे आपाशी खाते तरफ़ां बनू फॉरेस्ट रेंज जे ॿेले मौलचंद जे 100 एकड़ नायाब सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करे आबादी लाइ बनू माइनर जे आरडी 10 वटां पाणी चोरी करे सिंधु दरिया जे एमएस बचाव बंद के 3 मील वटां सिधा कट हणी पाइपनि ज़रिए पाणी खणंदड़ 12 बासर ज़मींदारनि ख़िलाफ़ बनू थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। आपाशी खाते दड़ो जे सब इंजीनियर सैयद सिकंदर शाह जी फरियाद ते बनू माइनर मां पाणी चोरी करे एमएस बचाव बंद के कट हणी कचे जे ॿेले मौलचंद में वाक़ई समय एकड़ कब्ज़े वारनि ज़मीन खे आबाद कंदड़ मक़ामी ज़िम्मेदार ताहिर बानिया पोटो सेठ गोपीमल अशरफ जोखियो बचल जमारी परवेज़ मुनीर ख़ास किली पोढ़ो जमारी समेत 12 नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ बनू थाणे ते ड्यूटी अटकाव ऐं पाणी चोरीअ जो केस दाख़िल करायो वियो आहे। आख़िरी तलान ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। यादि रहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे वाज़े हुकुमनि बावजूद सजावल ज़िले जो बनू ऐं दड़ो फॉरेस्ट रेंज जे मुख़्तलिफ़ ॿेलनि जे हज़ारें एकड़ नायाब ज़मीन ते सरकारी सरपरस्ती हेठि काफ़ी सालनि खां वठी 62 माण्हुनि कब्ज़ा करे उन्हनि ते करोड़नि रुपयनि जा फसल पोखे छॾिया आहिनि जॾहिं त फिश फार्म पिणु क़ाइमु कया विया आहिनि।